अब्दुल लतीफ भेटाई क़ूंज पखी जो ज़िक्र कयो। ये जेका मां नात पढ़ी न, इन नात में क़ूंज जो ज़िक्र आयो, ॿुधो न। हज़रत सोनो अब्दुल लतीफ भेटाई दो फरमाए क़ूंज जे लाइ पाण फरमायो वलर कयो वतन प्रीत न छिनन पाण में पसो सखियण माण्हूअ मेठा जो घणो। इते पखी मो मुराद क़ूंज वा मतलब वलर करे हलंदो आ, ॿिया बि पखी हलंदा पर क़ूंज जी आदत वा अकेलो न घुमंदो आ। अजतबो खे ॿुधाए त अल्लाह जे वलियन क़ूंज पखीअ खे छो घणो ज़िक्र कयो आ। कान न पिया ज़िक्र फरमाए, झिरकी न पिया ज़िक्र फरमाए, एरो ज़िक्र कोन पिया फरमाए, तितिर ज़िक्र कोन पिया फरमाए। क़ूंज पखीअ खे अल्लाह जे वलियन छा ॾेई करे ज़िक्र फरमायो आ। इन जो जवाब मुंहिंजे मुर्शिद हज़रत इमामुल आरिफीन पीसे रोज़े घणी जे साहिबज़ादे हज़रत तजर घणी ॾिनो आ। पाण था इरशाद फरमाए अबा अल्लाह तबारक व तआला जेके हिन रूए ज़मीन ते मुर्शिद पैदा फरमाया हन, मुर्शिदन जा रब टे क़िस्म पैदा फरमाया हन। टे घणा ये तवज्जो सां ॿुधो त ॿुधाए न त लीला जो ते हलाए ॿुधंदो न ॻाल्हि सम्झो महिरबानी करे दिमाग़ में विहार जो। असां वारो टाइम इन खे क़ीमती बनायो, इन को सबक पिरायो। अचो था त ईअं न अचो त अदा फ़कीर मोहम्मद साहब जी दावत ते आयो आहियां, फ़कीर साहब मूंखे दावत ॾिनी जे नई दुस्त कावड़ बो न, इहा नियत न खणी ईंदा कयो, बल्कि इहा नियत खणी अचबो त महबूब जी महफ़िल सजाइण वञूं था। थोरे जो 5 मिंट वेठासीं, महबूब राज़ी थींदो, बेड़ा पार थींदा। हज़रत इमामुल आरिफीन पीर रोज़े घणी रहमतुल्लाह तआला अलैहि जो साहिबज़ादो हज़रत सैयद सिबगतुल्लाह शातुर घणी रहमतुल्लाह तआला अलैहि इरशाद फरमाए अल्लाह तबारक व तआला वलियन जा मुर्शिदन जा टे क़िस्म फरमाया। हिकड़न वलियन जो मिसाल कुकड़ वांगुरु आ, ॿियन वलियन जो मिसाल तो आबे जे शींहं वांगुरु आ, ऐं टिन वलियन जो मिसाल क़ूंज पखीअ वांगुरु आ। किबला मतलब छा आहे? अञा त ॻाल्हि एतिरे में सम्झ में कोन्हे, खोले ॿुधाए। पाण था फरमाए ना बा कुकड़ जो मिसाल, यानी कुकड़ जो मिसाल है या त कुकड़ आना लाहींदी आ, वरी उन्हनि जे मथां आरो कंदी आ। तव्हां वटि कुकड़ियूं आरो कंदियूं आहिनि या 15वीं सदी आहे कुकड़ियुनि बि आरो छॾे ॾिनो? आरो त कंदियूं आहिनि। हज़रत तजर घणी रहमतुल्लाह तआला अलैहि इरशाद फरमायो उहा कुकड़ जेकरे पंहिंजे आरे जे मथां न वेहे ऐं उन्हनि आननि खे पंहिंजे सीने जे सेक न ॾिए त उन जा आना वाई बादी थी वेंदा, ख़राब थी वेंदा, उन्हनि मां बच्चा कोन फुटंदा। पाण मिसाल ॾेई करे सम्झाइनि था त हिकु मुर्शिद ईअं वा जेकॾहिं उन सां मुरीद गॾिजी हलंदो, सोबत में हलंदो, साम्हूं वेठल हूंदो त हुनखे फ़ाइदो पहुचंदो। जेकॾहिं परे थींदो, हुनखे सीने जो सेक न मिलियो, उहो बि वाई बादी वहाबी थी करे ख़तम थी वेंदो, उनखे फ़ाइदो कोन थींदो। पाण फरमाइनि था ओ मुंहिंजा मुरीद यादि रखिजो असांजो मिसाल कुकड़ वांगुरु न आहे, असां कुकड़ वांगुरु न आहियूं। पाण इरशाद फरमाए ॿियो मिसाल मुरीद मुर्शिद जो है जेको दो आबे जो शींहं हूंदो आहे। दो आबे जे शींहं जो मतिलबु छा आहे? दरियाह में कबह कुरा वहंदा आहिनि, विच ते दरियाह जो पेट ख़ुश्क थी वेंदो आहे, पाणी हूंदो आहे, हेॾां बि पाणी आहे, हेॾां बि पाणी आहे, विच ते वारी जो दड़ो हूंदो आहे। कॾहिं तव्हां सिंधु दरिया ॾिठो हूंदो, हुनजो पेट सुकल हूंदो आहे, हेॾां बि वहकिरो आहे, हेॾां बि वहकिरो आहे। इहो थियो दो दरिया। इन्हनि दो आबे जे विच में हिकिड़ो ख़ासि क़िस्म जो जानवर रहंदो आहे जंहिंजे लाइ हज़रत तजर घणी थो फरमायो हुनखे पाणीअ जो शींहुं सॾिबो आहे। पर आम तौर ते शींहुं बच्चा लाहींदो आहे, पर इन पाणीअ वारे शींहं जो कमाल हेया जो आना ॾींदो आहे जो सुभान अल्लाह। दो आबे जो शींहुं मां सम्झां थो त इहो मिसाल बेतों ठहियो आहे। अबा शींहुं शेर ख़ुदा जो मर्ज़ी पवेसि त बच्चा ॾिए, मर्ज़ी पवेसि त आना लाहे।
यो मिसाल तो ठयो त अल्लाह जे वली ने ये गाल कोन कई का गाल हुई न कदे कदे तवा बुधवा त शीर बाना लाए न यो अजु था ये मिसाल ये कोन ठंदा का गाल होंदी है हजरत बीशे तजर धनी रहमतुल्लाह तआला अलैहि था फरमाए वो दो आपे के शीर जो मिसाल करे पर फरमाए था उन जी आदत ही होंदिया वो पंजा आना लाहिंदो आ उन सुकल जाए ते वरी पाण दरिया में ट्रिप ॾेई करे सैर कंदो वरतंदो आ पर हुन जूं अखियूं पंहिंजे आनन में हूंदियूं जे कॾहिं हो पंहिंजे उन्हनि आनन खां पंहिंजूं अखियूं परे करे त आना वाई बादी थी वेंदा पर हो पंहिंजे अखियुनि जे ज़ोर ते पंहिंजी नज़र जे ज़ोर ते पंहिंजे आनन मज़ा बि पंहिंजा बच्चा फुटाईंदो आ पाण था फरमाइनि असांजो मिसाल तो आबे जे शींहं वांगुरु बि नाहे टियों मिसाल अल्लाह जे वलियन जो मुझो मुर्शिद हजरत जरदनी रहमतुल्लाह तआला अलैहि तो इरशाद फरमाए टियों मिसाल अल्लाह जे वलियन जो ऐं मुर्शिदन जो कूंज पखी वांगुरु आ जेका कूंज पखी कारू झर जे इलाइके में परे परे कोहिस्तान में पंहिंजा आना लाहींदी आ आना लाहिण खां पोइ जबल जे गारन में आना लाहींदी आ ऐं पाण वरी थर जे सफ़र ते निकिरी वेंदी आ हजरत जरदनी रहमतुल्लाह तआला इरशाद फरमायो उहा आनन के ॾिसंदी कान्हे पर पंहिंजे ज़हन पंहिंजी दिल पंहिंजे दिमाग़ जे ज़ोर ते ख़्याल पचाईंदी आ हूंदी थरपार कर में आ हूंदी सघड़ में आ पर उन जा आना कोहिस्तान जे इलाइके में हूंदा आहे वो पंहिंजे ख़्याल जे ज़ोर ते उन्हनि मज़ा बच्चा फुटाईंदी आ हज़रत तजरदनी रहमतुल्लाह तआला अलैहि फरमायो अबा असांजो मिसाल न को कुकड़ वारो न को असांजो मिसाल तो आबे जे शींहं वारो बल्कि असांजो मिसाल इन कूंज पखीअ वांगुरु आ असांजो मुरीद जाथे बि हूंदो आ असां उनखे सुञाणींदा आहियूं त मदद बि कंदा आहियूं जिथे बि हूंदो आ असां ॾिसूंसि न ॾिसूंसि पर असांजे दिलि में मुरीद हूंदो आ तॾहिं अल्लाह जे वलियन कूंज पखीअ जो ज़िक्र कयो अॼु कूंज जी निस्बत अल्लाह जे वलियन सां कूंजण काथे वञी मंझे रोहरा बता रोहरा बधा तार ते पीठार बोले चरखड़े में नार बोले तो बिंगड़े में बार बोले तो चरखड़े